असां बि पंहिंजे वतन जी बहार थभायूं, बहार पंहिंजे वतन जी मिले त छा चइजे। जिते अखियुनि में चुपन खार, हार थभायूं, उते गुलाब ऐं मोतियो खिले त छा चइजे। औकात ऐं हालात अमी रोकियो था, पर बंदि कंदो राह ते थेलो ॾींदुसि। रफ़्तार जी सुस्ती ते अमी टोकियो था, मंज़िल जे वञे नेठि त भीड़ो थींदुसि। मज़लूम जे आहुनि खे त टारियो था, पर तूफ़ान उथनि जेके उहे किथे रुकजनि। इंसान जे जज़्बनि खे धिकारियो था, पर थेलनि सां किथे समुंड जूं मौजूं मोटनि। उस्ताद छॾे ॾींस पुराणो साॻियो, मंसूर ऐं मुला जो ही किसो आहे। इंसान जो इंसान सां आहे जहिड़ो, मां कीअं छॾियां मुंहिंजो बि हिसो आहे। कूड़ भॼंदड़ा हटी भॼंदो ज़रूर, हुनखे रोके रोकबो केतर भला। सच खटंदड़ा खटी वठंदो ज़रूर, हुनखे टोके टोकबो केतर भला। मां ॿिन वांगुरु अखियूं ॿूटे सुम्हां, रात जे तारनि खे तड़पाईंदो केरु। मां बि जे मदहोश थी लेटी पवां, पिरह जा पैगाम पहुचाईंदो केरु। रात खे आ पंहिंजी ऊंधा जो नशो, ॾींहुं पंहिंजे कार खे पियो आ लॻो। रात जे तारुनि जे पोयां लठ खयों, ॾींहुं जो तारो अचे थो पियो भॻो।